Audio Jungle. अवामी काविश न्यूज़ HD में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। एक ख़बर शामिल कयूं था नव कोट खां। नव कोट में पाक ओसेस जे फिल्टर प्लांटनि ते कम कंदड़ मुलाज़िमनि जी गुज़िरियल 14 महीननि खां पघार न मिलण सबबि प्रेस क्लब नव कोट अॻियां एहतजाज। हिक तरफ़ जारी डिघे लॉकडाउन सबबि पोरियत तबिको सख़्त मुश्किलातनि जो शिकार आहे त ॿिए तरफ़ पाक ओसेस कंपनी जे मुलाज़िमनि खे गुज़िरियल 14 महीननि खां पघारूं जारी न थी सघियूं, जंहिं सबबि संदन घरनि में फाकाकशी आहे। हुननि बुख ऐं बदहालीअ खां बेज़ार थी प्रेस क्लब नव कोट अॻियां पघारुनि जे हासिलात लाइ एहतजाज कयो आहे। ख़बर मूजिबि एहतजाज कंदड़नि मुलाज़िमनि मां मलक रमज़ान ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां फिल्टर प्लांटनि ते ड्यूटियूं ॾेई रहिया आहियूं, मगर गुज़िरियल 14 महीननि खां पाक ओसेस पारां असां मुलाज़िमनि खे पघारूं न आहिनि ॾिनियूं, जंहिं सबबि असांजा ॿारड़ा बुख ते आहिनि। हुननि वज़ीर आला सिंध ऐं आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त असांखे पघारूं ॾिनियूं वञनि त जीअं असांजा बचा फाकाकशीअ वारी ज़िंदगीअ खां बची सघनि। रिपोर्टर संतोष कुमार सां गॾु अवामी काविश न्यूज़ नव कोट।